अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मंज़र आम में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। रिपोर्ट शेयर कंदा हलूं रिपोर्टर अतहर अली मंगणे जो जी। सॻियूं भरिसां ॻोठ वरियाम ख़ान सियाल जे रहवासियुनि पारां शहीद फ़हमीदा सियाल ऐं शहीद गुल मोहम्मद सियाल जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ऐं शहीदनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुरअमन एहतजाज कंदड़ सियाल बिरादरीअ जे माण्हुनि मथां कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ सॻियूं खानवान लिंक रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि ॻोठ वरियाम ख़ान सियाल जी चङे मुड़ुस सिराई लाल बख़्श सियाल, रईस इस्माइल ख़ान सियाल, अला अदितो सियाल, आशिक़ अली सियाल ऐं ॿियनि सहाफ़ियुनि अॻियां धाईंदे चयो त कुझु महीना अॻु खेरापुर जो CMPA गहवर इसराण ऐं उन जे वाठनि सियाल बिरादरीअ जे घरनि ते हमिलो करे फायरिंग करे फ़हमीदा सियाल खे क़ुरान पाक समेत गोलियूं हणी शहीद करे छॾियो। केतिरा ई महीना गुज़रण बावजूदि पुलिस बाअसर क़ातिल गिरफ़्तार न करे सघी ऐं मोरो में गुल मोहम्मद सियाल खे बि शहीद कयो वियो, पर उन जा बि क़ातिल पुलिस गिरफ़्तार न करे सघी। अहिड़ी अंधेर नगरी ऐं क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सियाल बिरादरीअ जे मौजूदु माण्हुनि पारां पुरअमन एहतजाज कयो। पुलिस पंहिंजे गर्दी कंदे पंहिंजे अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कंदे पुरअमन एहतजाज कंदड़नि मथां कूड़ा केस दाख़िल करे पंहिंजी नाअहलीअ जो सबूत ॾिनो आहे। हिननि चयो त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त शहीद फ़हमीदा सियाल ऐं शहीद गुल मोहम्मद सियाल जा क़ातिल फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे खेनि क़ानूनीअ जे कटहरे में आणण सां गॾु खेनि सज़ा ॾिनी वञे ऐं शहीदनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुरअमन एहतजाज कंदड़ सियाल बिरादरी बलोचिस्तान जे सरदार अली मुराद सियाल समेत सियाल बिरादरीअ जे माण्हुनि मथां दाख़िल कयल कूड़ा केस ख़तमु कया वञनि त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।